नाज़रीन, अहम ख़बर आहे। खुशदार में हथियारबंद जी फायरिंग में 2 ॼणा मारिजी विया, 4 ज़ख़्मी थी पिया। नाठीअ फायरिंग करे सहुरे ऐं संदसि भाउ खे क़त्ल करे छॾियो आहे। फायरिंग में जवाबदार जी घरवारीअ समेत 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। मारिजी वियलनि में इस्माइल ऐं संदसि भाउ शामिल आहिनि। इलाइक़े में ॾहकाउ पकड़िजी वियो आहे। अहम ख़बर आहे खुशदार खे, जिते हथियारबंदनि जी फायरिंग में 2 ॼणा मारिजी विया, 4 ज़ख़्मी थी पिया आहिनि। नाठीअ फायरिंग करे सहुरे ऐं संदसि भाउ खे क़त्ल करे छॾियो आहे। फायरिंग में जवाबदार जी घरवारीअ समेत 4 ॼणा ज़ख़्मी थी विया आहिनि। मारिजी वियलनि में इस्माइल ऐं संदसि भाउ शामिल आहे। इलाइक़े में ॾहकाउ पकड़िजी वियो आहे। अहम ख़बर आहे खुशदार में हथियारबंद जी फायरिंग में 2 ॼणा मारिजी विया, 4 ज़ख़्मी थी पिया। नाठीअ फायरिंग करे सहुरी ऐं संदसि भाउ खे क़त्ल करे छॾियो आहे। फायरिंग में जवाबदार जी घरवारीअ समेत 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। मारिजी वियलनि में इस्माइल ऐं संदसि भाउ शामिल आहे। इलाइक़े में ॾहकाउ पकड़ियल आहे।